माइंड सां हूंदो आहे त उहे नौजवान शख़्स चयो थो वञे ठीकु जॾहिं 15 साल खां वठी 29 सालनि जी एज खे नौजवान माण्हू थो चयो वञे ऐं उनजे मथां सोसाइटी जो हिकिड़ो वॾो पिलर थो अची वञे त ही इज़ लीडिंग अवर नेशन। मां टाइटल ॾिनो आहे असां पंहिंजे हिकिड़ी प्रेज़ेंटेशन जेका असांखे अॼु जी एक्टिविटी जी मिली आहे त जेके यूथ जा इशूज़ आहिनि उन्हनि खे आइडेंटिफाई करे असां पंहिंजी महिनतुनि ते कामयाबी हासिल कंदियूं आहिनि। रीज़न मां छो थी चवां यूथ वी आर लीडिंग नेशंस। नंढा ॿार ॾाढी मुश्किल सां शिकारपुर में 4 ॿार अगवा थिया मन सॼो ॿार जे घर खां ॿाहिरि निकिरे जवान महफ़ूज़ न औरत महफ़ूज़ न इज़त महफ़ूज़ न दौलत महफ़ूज़ न जे तव्हांजो ॿार गैर महफ़ूज़ आहे ऐं उन खां पोइ बि असांजो नौजवान निंड करे या लाइफ के जस्ट के चस्ट समझे अयाशी के महवर बनाए तो मां समझा तो पोइ ज़लालत जो अञा असांखे कहिड़ो उहा शइ आहे जंहिंजो असांखे इंतज़ारु हुजे त अञा उहा शइ ईंदी उन खां पोइ असां जाॻंदासीं। तंहिं करे हीउ वक़्तु अची वियो अथव जाॻो मुसीबतूं मसइला तव्हांजे दरवाज़े खां अञा अॻिते हली तव्हांजे घरनि ते अची वियो तव्हांजा नंग सॼा नंग अंगड़ियूं भेनरूं इज़तूं महफ़ूज़ गुण ॿाड़ी सां जेका हीअ असमा छोकिरी सां छा थियो घर में ॿार खीर वठण वई उनखे दरंदनि वरितो रेप कयो अहिड़े नमूने असांजी यूनिवर्सिटी जे अंदरि बाक़ाइदा हिकिड़ी पॉलिटिकल बॉडी आहे उनजा बाक़ाइदा इलेक्शन्स थींदा आहिनि सिलेक्शन न थींदी उते बाक़ाइदा हिकिड़ी इलेक्शन थींदी आहे ऐं बाक़ाइदा हिकिड़ो प्रेसिडेंट सिलेक्ट थींदो आहे उन ट्रेजर सिलेक्ट थींदो आहे ऐं उनखां अलावा हर हिकु डिपार्टमेंट जो अलॻि अलॻि हेड सिलेक्ट थींदो आहे छो त जेके असांजो वाइस चांसलर आहे या जेके असांजा ॿिया रिप्रेज़ेंटेटिव आहिनि यूनिवर्सिटीज़ जा या जेके स्टेक होल्डर्स आहिनि उहे 24 आवर्स अवेलेबल कोन हूंदा स्टूडेंट जे लाइ ऐं हर हिकु स्टूडेंट जो इशू त नथा ॿुधी सघनि पोइ असां पंहिंजो उनजे थ्रू कन्वे कयूं था यानी इहो डिपेंड करे थो यूनिवर्सिटी टू यूनिवर्सिटी डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट ऐं इंस्टीट्यूशन टू इंस्टीट्यूशन त कहिड़े कहिड़े इंस्टीट्यूशन जे अंदरि इहे पॉलिटिकल बॉडीज़ पॉलिटिकल असेंबली थियनि थियूं या न थियूं थियनि इशू आहे पर कुझु जॻह ते इहो इशू कोन्हे कुझु जॻह ते इहो हा हरासमेंट जो जेको इशू आहे हिकिड़ी नंढड़ी बगतावर जो इशू हुयो हिकिड़े शिकारपुर में कुझु ॾींहंनि खां पोइ उहो केस ईअं ख़तमु थी वियो जो हुनजो नालो निशान ई न हुयो। हिते जेके शिकारपुर में हरासमेंट जा केस थियनि था त उन्हनि जो अंत कीअं आंदो वेंदो हिकिड़ो मर्द सभु चवंदा आहिनि अकेली औरत महफ़ूज़ न आहे इहो न चवंदा आहिनि त कंहिंखां महफ़ूज़ न आहे कंहिंखां महफ़ूज़ न आहे ईअं त असां बि चवंदासीं त हेॾा पुराणा माण्हू एनजीओ सेक्टर जा पॉलिटिकल पुराणा माण्हू पुराणा माण्हू जॾहिं ते रहंदा ऐं दुख सां इहो असांखे चवणो पवंदो आहे त असांजी यूथ खे हक़ु ऐं राइट न ॾिनो वेंदो खोड़ जॻहियुनि ते असांजी यूथ खे एतिरो प्रेशर कयो वेंदो आहे जो हू असांजे स्कूल कुझु घणा ई वधी विया आहिनि असांजे इलाइक़े में इहे जो लखीदर ते अलाए घणा स्कूल आहिनि 3-4 स्कूल लखीदर ते ई आहिनि पर ॻाल्हि इहा आहे त इहे कुझु एक्सपेंड वधीक थी विया आहिनि इन्हनि जी जेको आहे कंसोलिडेशन यानी भले कॉलेज क्वांटिटी ओतिरी न हुजे लिमिटेड हुजे पर मतिलबु मां डिग्री हासिल कयमि अॼु मां नौजवान वांदो वेठो आहियां या उहो टेंशन जो शिकार आहे उनजो मेन जेको रीज़न आहे उहा आहे लेक ऑफ कैरियर काउंसलिंग। असल में छा थींदो आहे लेक ऑफ कैरियर काउंसलिंग में जेको नौजवान आहे उहो पंहिंजी जेकी ख़ासियतूं आहिनि उन्हनि खे न सुञाणे सघंदो आहे जेके उन्हनि जा दोस्त हूंदा आहिनि या उनजा पाड़ेवारा उन्हनि खे ॾिसी करे उन्हनि जे कॾ लॻी पवंदो आहे। मिसाल तौरु जेकॾहिं मुंहिंजो दोस्त डॉक्टर आहे सभिनी मसइलनि जी जड़ खे जेकॾहिं ॾिसूं त इन काफ़ी रीज़न्स आहिनि पर हिकिड़ो वॾे में वॾो रीज़न जेको आहे तालीम जी घटिताई आहे लैक ऑफ एजुकेशन इन में त का दोहराए न आहे त जेकॾहिं असां ॾिसूं बजट एलोकेशन थिए त असांजा वार कंदराण थी वञनि हाणे 2024-25 जी जेकॾहिं तव्हां बजट एलोकेशन ॾिसो त $375 अरब आहे पाकिस्तान जी GDP $375 अरब उन मां एजुकेशन ते केतिरो ख़र्चु थियो उनजो 1% बि न